अम शुरकाअ शरअू लहुम मिनद्दीन मा लम यअज़म बिहिल्लाह। भला हिन जा ॿिया शरीक आहिनि छा जिन हिननि जे लाइ रस्तो ठाहियो आहे दीन जो? अहिड़ो रस्तो जो ख़ुदा उहा मोकल न ॾिनी आहे, न ख़ुदा हुकुम कयो आहे। हिन जा अहिड़ा शरीक पैदा थिया आहिनि जिन रस्तो हिन जे दीन जो ठाहियो आहे जो अलाह ताला जे तरफ़ां अहिड़ी इजाज़त ई कान्हे का। रब जेको हलाल हराम कयो आहे हिन जो हलाल हराम पंहिंजो आहे। रब जेकी जाइज़ नाजाइज़ कयो आहे हिन पंहिंजो जाइज़ नाजाइज़ जुदा ठाहियो आहे। हिन जेके कमाई जा पैसा कया आहिनि उहे कमाई जा तरीक़ा इख़्तियार कया आहिनि, अलाह ताला उहे जाइज़ न कया आहिनि। पोइ ॼण हिन खे किन शरीकनि इहे कम ठाहे ॾिना आहिनि त कमाई बि हीअ जाइज़ आहे, खाधो पीतो बि हीअ जाइज़ आहे, वापार तिजारत बि हीअं आहे। हालांकि जे गौर करे ॾिसंदो त दीन इस्लाम में उहे सभु सूरतूं ग़लति हूंदियूं। कॾहिं सूद में फाथल हूंदो, कॾहिं रिश्वा में फाथल हूंदो, कॾहिं तोड़ माप जे खोट में गिरफ़्तार थियल हूंदो ऐं चवंदो त छा आहे असांजी पंहिंजी रिश्वत आहे। हुननि बि चयो हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे त तूं वरी चईं थो त असां पंहिंजे दुनिया में नफ़ल मान छा तूं घुरे थो तूं न करियूं न करियूं जेके असां पंहिंजे दुनिया में घुरूं था। तूं असांखे असांजी दुनिया ते असांजी कमाईअ ते ज़ाब्तो थिए ॾी असां पंहिंजे दुनिया खे जीअं वञी तीअं इस्तेमालु करियूं। अॻे बि चयो अलाह कलिमतुल फ़स्ल लकुम बयनहुम व इन्न ज़ालिमीन लहुम अज़ाबुन अलीम। फ़ैसिलो थी चुको आहे, तव्हांजी इहा तमन्ना बि जेकर पूरी कजे त ॾोहारी खे खणी सज़ा ॾियूं या जेको चङा कम थो करे हिकदमि हुनखे अर्श ते चाढ़े खणी मथे बीहारी दुनिया ॾिसे थो इहो बीठो आहे नमाज़ पढ़ंदो सचो आहे जेको चङाई जा कम कंदो। अलाह फरमाए थो त जेकर फ़ैसिलो थियल असां वटि न हुजे हा त चङी खे चङाई जे मंज़िल ते बुरे खे जहन्नम जे करे में तव्हांखे छिले ॾेखारियूं आहे। पर असां फ़ैसिलो ईअं न आहे, इहो फ़ैसिलो ॿिए वक़्त जो आहे, हिन वक़्त जो दुनिया जो फ़ैसिलो ई न आहे, आख़िरत जो फ़ैसिलो आहे। उते ईअं थींदो ज़ालिमनि जे लाइ अज़ाब दर्दनाक आहे, उनखे उते पहुचंदो, वाइदो पंहिंजे वक़्त ते थींदो। तरा ज़ालिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा कसबू वहुव वाक़िउन बिहिम। ज़ालिमनि खे ॾिसंदे कंबंदा ॾकंदा मिम्मा कसबू पंहिंजे कमाईअ सां वाक़िउन बिहिम पवंदी भला उन्हनि ते जेके कमाई जो नतीजो हिननि ते अची पवंदो। अॼु नथा ड्रिजनि न ड्रिजनि ड्रिजण जो ॾींहुं जॾहिं ईंदो पोइ उन ॾींहुं हुननि खे पतो पवंदो। पोइ उते सबील फरार जो न हूंदी असली रस्तो ई बिगड़ जो पवंदो काॾे वेंदो माण्हू। الذين آمنوا وعملوا الصالحات في روضات الجنات। जिन ईमान आंदो उन्हनि खे बाग़नि में पहुचाए थो बेश्त जा बाग़। हिते न हिते उतां जी शइ ईंदी कान। अगरि हीअं बि सम्झ नथो अचे त ॾोह की असांजा अहिड़ा वॾा आहिनि अलाह ताला शर असांखे बचाए तो भी कदा फरमाए जिन जी सज़ा हिन दुनिया में मापी न थी सघे। हीअ दुनिया अलाह तबारक व तआला वटि जेको मुजरिम थी वञे थो हीअ दुनिया एतिरी सोढ़ी आहे जो उन मुजरिम जी सज़ा हिन कुकड़ीअ में मापे ई नथी छॾे आख़िरत जे मैदान ते अथई। वरी जेको नेकी जा कम थो करे उनखे अलाह ताला एॾो दर्जो थो ॾे जो हिन दुनिया जे ॻोठे में उन नेकी जो दर्जो पूरो ई नथो पवे जे हुनखे वीचारे खे हक़ मिले। इन जे लाइ हिकिड़ी हदीस लिखी अचे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े निमाज़ ते पढ़ाई। निमाज़ हुई सिज ग्रहण जी। इहे सिज में थींदी आहे कॾहिं कॾहिं कारो दाग अची वेंदो आहे रंग फ़र्क़ु आहे कुदरत आहे चंड बि ईअं ग्रहण थींदी आहे। सो साहबा किराम जॾहिं ॾिठो त सिज कारो थियणु शुरू थियो आहे त केतिरा साहबी परे परे जा वीचारा भॼण लॻा त ॾिसूं त नबी साईं छा था कनि किन खे इहो शौक़ु ख़बर त न हुई मसइले जी कीअं क़दुरु को फ़र्क़ु अची वई मस्जिद न पई वई पाण निमाज़ पढ़ाइण घणी निमाज़ पढ़ायूं घटि में घटि सिज 3 कलाक खण फासंदो आहे 2.5 कलाक 3 कलाक इहा रफ़्तार आहे निकिरण जी। पोइ कॾहिं थोरो जेकॾहिं कनी लॻी वेंदी आहे त पोइ थोरो न त ईअं सो एॾी ॾिघी निमाज़ थी वई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिघी निमाज़ पढ़ाई। पोइ हुन ॾिघी निमाज़ में हलंदे हलंदे थोरो अॻिते सुरी विया भित जे पासे ॾे सुरी वरी पोइ हिते हटी आया वरी थोरो वक़्तु रखी ऐं हथ ॾुधो कयूं ॼण का शइ वठनि पिया वरी अॻिते रेजा बि छा कयां उन्हनि त ॾिठो वॾी परिवार आहे 2 3 4 5 15 सेकंड वारा उते पहुची पोइ जॾहिं ख़ैर जो वक़्तु गुज़रियो दुआऊं घुरियूं सिज जी बि सफ़ाई थी वई फरमायो त हे सिज ग्रहण या चंड ग्रहण न कजे मौत न कजे हयाती न कजे ॼमण या कजे मरण ते थींदी आहे। हे अलाह जी कुदरत आहे आयत मिन आयातिल्लाह आहे।
अल्लाह तबारक ताला जी कुदरत जी निशानी आहे, तंहिं करे तव्हां फसलो सलाह ते नमाज़ जी पढ़ंदा कयो। इन में ॿ फ़ाइदा आहिनि, हिकु त अलाह जी तरफ़ तवजो, ॿियो त माण्हू ॾिसंदा आहिनि सिज ॾे अहिड़े हालत में, पोइ इहो उन वक़्त में त नबी पाक सलाह फरमायो। हाणे वारनि हकीम डॉक्टरनि चयो आहे त जेकॾहिं माण्हू सिज ॾे घड़ी घड़ी ॾिसे करे नूर सड़ी वञे, हूअ सिज आहे सॼो फुल ॾिसण जी अखि खे ताक़त ई कान्हे माण्हू अखि खणी सघे, पर जॾहिं ॼणो अधिकारो थी पवंदो आहे थोरो त उन वक़्तु माण्हू ॾिसी करे आराम सघंदो आहे, पर कुझु वक़्तु ॾिसण खां पोइ नज़र सड़ी वेंदी आहे। इस्लाम एॾा इंतज़ाम करे छॾिया आहिनि, ॾिसबो कोन उन ॿी नमाज़ पढ़बी जेसिताईं ख़बर लहे, इबादत में रहियो, नूर नज़र जो बचो, नूर ईमान जो मुताबिक़ सो उते पुछियो त साईं तव्हां थोरो अॻु भरो हलिया वियो, पोइ वरी पोइ हिते मोटी आयो। हुन त मां जन्नत खे बि ॾिठो, अॼु नार खे बि ॾिठो, बाहि खे ॾिठो हिन दीवार जे अंदरि, या तिम्बालू बाज़ा मुसलत लिया नार, या तिम्बालू बाज़ा, हिक ॿिए खे टोड़े, अहिड़ी बाहि ॾिठमि हिक ॿिए खे टोड़े ते भित में साम्हूं नज़र आई, पोइ हिते भड़की ॾिठो, छो त ख़ौफ़ आहे तॾहिं शइ आहे, हूअं त को अहिड़ी ॻाल्हि कान हुई, तबियत खे असरु थींदो आहे, पर वरी जन्नत ज़ाहिर थी पई, वराए थो न कूदा लड़कनि चुंगा अंगूरनि जा, पोइ चयो न इरादो कयूं था कुझु वठां, वेझो करे हथ जी न त वरी पोइ ॻाल्हि ख़्याल में हिते अची वठूं शइ, हिते जेकॾहिं वठां त अंगूरनि जो छुगो वरी क़यामत ताईं खुटे ई कोन आहे न, हिकिड़ो अंगूरनि जो छुगो सॼी दुनिया में खुटाए सघिया, अहिड़ी शइ हिते कीअं आणबी त हिकिड़ो पहुच करे छॾे, अहिड़ी शइ बुखारी थी पई आहे। तंहिं करे मालूम थियो त हीअ दुनिया एतिरी सोढ़ी आहे हिकिड़े मुजरिम जी सज़ा बि हिन पूरी दुनिया जे खाने में नथी मापी सघे, हिकिड़े लाइक़ माण्हू जी इज़त ऐं उनजी नेमत हिन दुनिया साड़ीअ में नथी मापी सघे। थोरो उनजा बाक़ी सबूत ॾियां। रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखंदो आहे त पोइ हिकिड़े रोज़े में ॼण वण पैदा थींदो आहे, सुबुह खां शाम ताईं रोज़ो रखी इफ़्तार की वण लॻी जन्नत में, ॿिए ॾींहुं ॿियो टे ॾींहुं टियों महीनो त पोइ पूरा 30 या 29, वरी एतिरा महीना जेके उमिरि में हासिल थिया, पोइ कंहिंखे 5 कंहिंखे 15 कंहिंखे 50 कंहिंखे 60 उन आहार वरी जेका इताअत आहे, पोइ साहिब हिकु हिकु वण हिकु रोज़े में जो, हाणे 30 वण हिकिड़े महीने जा, 60 साल हुजनि त पोइ एतिरा एॾा वण, ऐं फरमाइनि था त हिकु हिकु वण एतिरो कुशादो आहे जहिड़ो भलो घोड़ो हिनजी छांव में बीहारे ऐं थोरा बि हलायो, वरी थोरो खां परते छांव ते जेके खुटी उते बि पहुचो, सम्झो 500 वरी घोड़ो दौड़ाए पोइ पहुचंदो, इहो छाजो वण आहे? अहिड़ा 30 वण ॿधो साईं, वरी साईं उमिरि में अलाए केतिरा साल ओतिरा रमज़ान, हाणे ॿुधायो थी इरादो आहे बि न अल्लाह ताला जी नेमतूं एॾियूं आहिनि जेके ॾींदो वरी दुनिया में न वापनि, वरी सज़ाऊं बि एॾियूं वॾियूं आहिनि दुनिया में। फरमाइनि था त उते जेको ज़ंजीर जंहिंसां अल्लाह ताला जहन्नम में छिके हणोसि, ज़ंजीर हूंदो। हज़रत अली करम अल्लाह जो रिवायत था कर, हज़रत जी रिवायत हदीस जी, फरमाइनि था त हिकिड़ी कड़ी जेकॾहिं कोकाफ जबल ते रखिजे त ज़ूम के ॻाल्हियूं हली वञेसि, जबल सॼो दुख थी वञे, हिकिड़ी कड़ी उन ज़ंजीर जी जंहिंसां अल्लाह ताला खे ॿधाए छिके जहन्नम में हणाईंदो। हाणे थी मां पधी थी कड़ी जे कोकाफ जहिड़ी जबल जेको तिबाह करे छॾे, अल्लाह ताला असांखे फरमाए त जन्नत जे अंदरि अहिड़ी नेमतूं आहिनि, माया शाउनि जेकी तव्हां घुरंदव, हिते अलाह जी मर्ज़ी ते हलो, अल्लाह ताला त फरमाए हिते मुंहिंजी मर्ज़ी ते हलो, उते तव्हांजी मर्ज़ी सौदो आहे, मां कंहिंखे गॾु करे हिते मुंहिंजी मर्ज़ी ते हले, नबी जी मर्ज़ी ते हले, लम फिहा माया शाउनि अंदरि घुरो त तव्हांजी मिले, उते तव्हांजी, हिते असांजी मर्ज़ी, उते तव्हांजी सौदो आहे। ॻाल्हि फज़ल कबीर, इहा आहे फज़ल कबीर, वॾी भलाई आहे।